ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। बिंदु रूप स्थिति सां प्राप्ति। 9/76 जा महावाक्य आहिनि। अॼु जी मुरली में न प्रश्न उत्तर आहिनि। बाबा सां ॿारनि प्रश्न पुछियो। सर्व पॉइंट्स जो सार हिकु शब्द में ॿुधायो। तो बाबा भी प्रश्न ॿार भी पुछनि पिया ऐं बाबा भी ॿारनि सां मतिलबु प्रश्न उत्तर जे रूप में चिट चैट थी। सर्व पॉइंट्स जो सार हिकु शब्द में ॿुधायो। उत्तर आहे पॉइंट्स जो सार आहे पॉइंट रूप अर्थात बिंदी रूप थी वञणु। हिकु बिंदु मां बिंदु आत्मा में ई सॼो ज्ञान समायल आहे। ॿियो प्रश्न आहे बिंदु रूप स्थिति थियण सां कहिड़ी डबल प्राप्ति थींदी आहे। अगरि असां बिंदु स्वरूप में टिकी करे हर कर्म कंदासीं त कहिड़ी डबल प्राप्ति थींदी। हिकु त हूंदो पावरफुल स्टेज जंहिंमें व्यर्थ संकल्प न हलंदा ऐं बिंदु अर्थात बीती सो बीती करणु। हिन सां कर्म भी श्रेष्ठ थींदा आहिनि। व्यर्थ संकल्प न हुजण जे कारण पुरुषार्थ जी गति भी तीव्र थी वेंदी आहे। त बिंदु रूप में व्यर्थ संकल्प ई न हलंदा ऐं पुरुषार्थ जी गति तीव्र थी वेंदी। हिन जे लाइ पुरुषार्थ जी गति तीव्र थी वेंदी त बीती सो बीती खे सोच सम्झी करे करिणो आहे। व्यर्थ ॾिसणु ॿुधणु ॻाल्हाइणु सभु बंदि। त अगरि असां बिंदु स्वरूप में टिकी करे हलंदासीं त सभु बंदि थी वेंदो। समृत अखियूं खुली वेंदियूं। व्यर्थ सभु बंदि थी वेंदो। समृत अख खुल वेंदी अर्थात साक्षीपन जी स्टेज ते रहो। जॾहिं व्यर्थ बंदि थी वेंदो त समृत अख खुली वेंदी मतिलबु असां सदा साक्षी स्टेज ते रहंदासीं। त बिंदी सम्झण सां ख़ुदि खे छा थींदो व्यर्थ समाप्त थींदो। बाबा चई न ख़ुदि खे आत्मा सम्झासीं त विकल्प भी न ईंदा। विकारी संकल्प व्यर्थ बंदि थी वेंदो। शक्तिशाली स्थिति थी वेंदी। पुरुषार्थ जी गति तीव्र थी वेंदी। बीती सो बीती करे अॻियां हलंदासीं। बिंदी लॻाईंदा वेंदासीं न सभिनि खे। टियों प्रश्न आहे कमल समान न्यारो ठहिण जी युक्ति छा आहे। उत्तर आहे बाबा चवनि था कोई जी भी कमी ॾिसी करे उन जे वातावरण जे प्रभाव में न अचो। कमल फूल समान अर्थात कंहिंजी भी कमी असां ॾिसूं था घर गृहस्थी में रहंदे हुए त हुन जे वातावरण जे प्रभाव में न अचो। त हिन जे लाइ हुन आत्मा जे प्रति रहम जी दृष्टि ऐं सामनो करण जी न हुजणी खपे। असांखे कल्ह भी बाबा चई न सागर ठहो। कल्ह बाबा चई न सागर ठहो। सागर कल्ह जी अव्यक्त मुरली में सुबुह जो बाबा जी मुरली हुई कि सागर सभु कचिरो समाए करे पाण खे सुठी चीज़ ॾींदो न त तव्हां भी सभिनि कमल पुष्प समान अर्थात कहिड़ी भी आत्मा जा कहिड़ा भी स्वभाव संस्कार कमी कमज़ोरी हुजनि असां हुनखे समाए करे हुनखे गुणनि जी गिफ्ट ॾियो। हुन जे लाइ शुभ भावना शुभकामना करो। त बाबा चवनि था कमल फूल समान न्यारो ठहिण जी युक्ति छा आहे। कमी खे ॾिसी करे हुन जे वातावरण जे प्रभाव में न अचो। इन जे लाइ हुन आत्मा जे प्रति रहम जी दृष्टि वृत्ति हुजे। सामनो करण जी न हुजणी खपे। सामनो न करो मतिलबु हीअं न करो अच्छा हीअं थो करे त मां भी ॾिस मां भी हिनखे सुधारां थी। असांखे कोई चिल्लाए करे मारे करे न सुधारणो आहे। असांखे रहम शुभ भावना शुभकामना करे करे सुधारणो आहे। हुन आत्मा जो सामनो न करो अर्थात इहा आत्मा भूल जे परवश आहे। इन करे हिन जो दोष न आहे। हिन संकल्प सां हुन वातावरण जो उहो ॻाल्हि जो प्रभाव असां आत्मा जे मथां न पवंदो। सम्झो तव्हांजे घर में कोई भी अहिड़ी आत्मा आहे जो तव्हांखे पतो आहे ग़लति थी करे। हुन में ये कमी आहे। कंहिंजो स्वभाव हूंदो आहे ईर्ष्या नफ़रत घृणा रीस
अहिड़ा सुभाउ संस्कार त घर में का दुनिया में आहिनि ई सही, लेकिन सम्झो कंहिंमें रीस करण जो संस्कार आहे त असां उन जी कमी खे ॾिसी करे उन जे वातावरण जे प्रभाव में न अचूं। उहो घड़ी घड़ी तव्हां सां रीस करे ईअं हूअं, त उहो वातावरण ठहींदो न, उन जे प्रभाव में न अची करे उन जे मथां रहम करो, रहम जी दृष्टि सां ॾिसो। उन जो दोष न आहे, ईअं सम्झो उहा आत्मा कंहिंजे वश आहे? रीस जी विकार, रीस जी बुराई जे वश आहे। इन संकल्प सां उन वातावरण जो उहा ॻाल्हि जो प्रभाव असां ते न पवंदो। कोई अगरि तव्हां सां कोई जेलस कंदो आहे, तव्हांखे कोई किराइण जी कोशिशि, तव्हांखे पतो आहे सभु न, असांखे पतो आहे। सम्झो कोई ॿार ई आहे, तव्हांखे पतो आहे इहो ॿारु ग़लति थो करे, तव्हांजी नथो मञे, त उन जे वातावरण जे प्रभाव में ईंदासीं त असांखे क्रोध ईंदो, आवेश ईंदो, असांजो डिस्टर्ब थी वेंदो न माइंड, कि मञे नथो, कीअं कंदो, पढ़े नथो, ऐं तव्हां उन जी माउ आहियो त तव्हांखे सभु ध्यानु बि ॾियणो आहे, लेकिन उन में जो कमी आहे उन जे रोज़ु रोज़ु उन कमियुनि जे वातावरण जे प्रभाव में ईंदासीं त असां बि उन बुराई जे वश थी करे असां बि क्रोध करे वठंदासीं। लेकिन असांखे इहे ई त आहिनि घर में जेका, तव्हां अगरि सेंटर ते नथा रहो त तव्हांजो एग्ज़ाम कीअं थिए न, आख़िर त सभी पढ़ाई था पढ़नि, कोई बि टीचर सेंटर ते आहे या घर में तव्हां आहियो त टीचर वटि बि अलॻि अलॻि टाइप जा ॿार हूंदा आहिनि, स्टूडेंट हूंदा आहिनि। उन्हनि जी कमी कमज़ोरियुनि खे अगरि टीचर सामनो करे, उन्हनि ते रहम जी दृष्टि न रखी करे उन्हनि खे दृष्टि न ॾे न, त उहे ई तव्हां घर में आहियो, घर तव्हांजो सेवा स्थान आहे, त तव्हांजो एग्ज़ाम कीअं थिए? तव्हांजे घर में तव्हांजा ॿार, संबंधी आदि अहिड़े सुभाउ संस्कार वारी आत्मायूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं, तव्हांजे संपर्क में ईंदियूं, तव्हांखे क्रोध ॾियाराइण जी कोशिशि कंदियूं, तव्हांजा ॿार ई तव्हांजो टीचर अथव, पेपर वठंदा, एग्ज़ामिनर बाबा चई न, उहा अगरि कोई तव्हांजे जीवन में विघ्न विझे थो, ईअं रोज़ु रोज़ु कंहिंजे कारण तव्हांखे बाबा जी जेकी धारणायूं आहिनि उहे नथा करे सघो, रोज़ु रोज़ु फेल था थी वञो, त उहो तव्हांजा एग्ज़ामिनर आहिनि, बाबा जे लेफ्ट हैंड आहिनि। उहे रोज़ु रोज़ु तव्हां कोई न कोई अहिड़ो कमु जानबूझ के कंदा, उन्हनि खे न पतो आहे, लेकिन जानबूझ के पढ़ाई न पढ़ंदा, उल्टो सुल्टो कमु कंदा, घर खे हेॾे होॾे चीजूं कंदा रहंदा। पोइ उन समय तव्हां ज्ञान जो अस्त्र शस्त्र यूज़ करो, रहम जी दृष्टि सां, शुभ भावना शुभकामना सां। इहा आत्मा हिकदमि सुठी आहे, घर जी चीजनि खे हेॾे होॾे न कंदी आहे, पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾींदी आहे। असां इहे शुभ भावना हुन ते यूज़ करूं, इहो थियो अस्त्र शस्त्र यूज़ करूं। बाक़ी क्रोध जो शस्त्र यूज़ न करो, मारण जो न, अख ॾेखारण जो न, पंहिंजी हिन शक्तियुनि खे जो बाबा असांखे गुण ॾिना अथई न, हीअ आत्मा सुठी सां पढ़ाई करण वारी आहे, शांती सां वेहण वारी आहे। तव्हांजो सम्झो तव्हांजो ॿार या घर में कोई बि आहे, कोई अहिड़ा वेड़ा रोज़ु ग़लती करे थो, ऐं असांजे हलचल में न अचूं, उन जे लाइ असां उनखे बि रहम जी दृष्टि सां, उन जे प्रति शुभ भावना शुभकामना रोज़ु 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 कंदासीं त इहे संस्कार ठही वेंदो असांजो। बाक़ी केरु सेखारींदो असांखे? बाक़ी पेपर, असां सेंटर में त रहूं नथा, ॿाहिरि सेवा करण त वञूं नथा, घर में ई वेठा आहियूं, रोज़ु मुरली ॿुधो था, रोज़ु बाबा खे यादि करो था, त पतो कीअं लॻे कि तव्हां में केतिरी शक्ति आई आहे न आई आहे? त ही तव्हांजा घर वारा ई तव्हांजो पेपर वठंदा, लेकिन असांखे सावधान रहणो। हिन बाबा चवनि था, हीअं सोचो, हीअ आत्मा भूल जे परवश आहे, हिन जो दोष न आहे। हिन संकल्प सां हुन वातावरण जो उहा ॻाल्हि जो प्रभाव असां आत्माउनि ते न पईंदो। हिनखे चइबो आहे कमल फूल समान। घर गृहस्थी में रहंदे हुए कमल फूल समान अर्थात घर गृहस्थी में रहंदे हुए
वैरायटी टाइप ऑफ संस्कार स्वभाव वारी आत्माउनि जे विच में उन्हनि सां गॾु रहंदे हुए बि उन्हनि जे बुराई जो प्रभाव असां ते न पए, उन्हनि जी कमियुनि जो वातावरण जेको ठहींदो आहे घर में उहो असां ते न पए। इन जे लाइ कल्ह जी मुरली ॾाढी सुठी हुई कि जीअं मूर्ति सदा हर्षित मुख रहंदी आहे न, कॾहिं भारी न थींदी आहे, सदा हल्की रहंदी आहे। मूर्ति जे अॻियां माण्हू सभु पंहिंजो दुख ॿुधाईंदा आहिनि, कमी कमज़ोरी ॿुधाईंदा आहिनि, लेकिन उहा घर में कोई कहिड़ो बि हुजे, कुझु बि लड़ाई झगड़ो कुझु बि कंदो हुजे, लेकिन मूर्ति जो रिएक्शन चेंज थींदो घर जी। हीअं असां बि हिकदमि सागर ठही वञूं, सभिनि जो कचिरो समाए करे उन्हनि खे दाता ठही ॾींदा ई वञूं। कल्ह बाबा चई न, कोई बि असां वटि अचे, कोई बि हीअं न सम्झो इहे मुंहिंजा ॿार आहिनि, न, तव्हां पंहिंजे घर गृहस्थी में रही करे बि रोज़ु तव्हां उन्हनि आत्माउनि खे जॾहिं बि उहो तव्हांजे साम्हूं अचनि उन्हनि खे कुझु न कुझु गुण शक्तियुनि जो गिफ्ट ॾियो, उहो बि बाबा जा ठही वेंदा। इनखे चइबो आहे कमल फूल समान न्यारो। ॿियो चौथो प्रश्न आहे सफलता मूर्त ठहिण लाइ छा करिणो आहे असांखे? बदिलो न वठिणो आहे। अगरि असांखे सफलता मूर्त ठहिणो आहे न त बदिलो न वठो, बल्कि स्वयं खे बदिलो। महावीर ठहिणो आहे, मल्ल युद्ध न करणी आहे असांखे। अगरि सफलता मूर्त ठहिणो आहे त महावीर ठहिणो आहे। महावीर केरु हूंदो आहे? जेको सदा साक्षी स्थिति में स्थित रहे, नथिंग न्यू जो पाठ। उन ॾींहुं बाबा ॿुधाई न, महावीर अर्थात नथिंग न्यू, हर ॻाल्हि खे नथिंग न्यू उन सां ॾिसे, त्रिकालदर्शी स्थिति में स्थिति करे ॾिसे। महावीर ठहिणो आहे, मल्ल युद्ध न करणी आहे, असांखे कंहिंसां बि बदिलो न वठिणो आहे। मल्ल युद्ध करण माना अगरि कोई न कोई ॻाल्हि कोई कंहिं ॻाल्हि चई त हुनजी प्रति संकल्प हलणु लॻनि, इहे छा कयो, इहे छो कयो, इनखे चइबो आहे मनसा में व वाचा में मल्ल युद्ध करणु। चेक करो, असां युद्ध कंदा आहियूं छा? संकल्पनि में युद्ध हलंदी आहे, वाचा में युद्ध हलंदी आहे। अगरि असां संकल्प में हीअं छो, हाणे छा, इहे हले थो त मतिलबु छा थो हले? मल्ल युद्ध थी हले। चई न गीता में लिखियो न, युद्ध जे मैदान ते गीता ज्ञान ॿुधाई। त इहे असांजे मन में जेकी युद्ध हलंदी आहे न, अहिड़े समय त बाबा असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि न। त इहे जॾहिं मुरली ॿुधंदा रहंदा आहिनि न, त मुरली में असांजे सभु प्रश्ननि जा उत्तर अची वेंदा आहिनि। त भले मन में सभु जेकी ॻाल्हियूं आहिनि बाबा खे ॿुधायो योग में, पोइ मुरली ॿुधो, पोइ मन खे सभु उत्तर मिली वेंदा, मल्ल युद्ध ख़तमु थी वेंदी। त बाबा चवनि था कि महावीर ठहिणु अर्थात मल्ल युद्ध न करणु। मल्ल युद्ध करणु माना अगरि कोई न कोई ॻाल्हि किथे कंहिं चई त हुनजे प्रति संकल्प हलणु लॻनि, इहे छा चईं, इहे छो चईं, इनखे चइबो आहे मनसा में व वाचा में मल्ल युद्ध करणु। नमना अर्थात झुकणु। त जॾहिं नमंदव तॾहिं ई नमन योग्य ठहींदव, अर्थात जॾहिं झुकंदव अर्थात उहो ग़लति शइ त असां ग़लति न करूं, उनखे समाए वठो, उनजे प्रति शुभ भावना शुभकामना रखो। असांजी दृष्टि कंहिंजी बि लाइ चेंज न थियणी खपे, भले कोई असांजो दुश्मन ई छो न हुजे, भले कोई असांजो बुरो ई छो न करे, असांजी दृष्टि वृत्ति बोल चाल संबंध व्यवहार सभिनि जे लाइ हिकु रस, सदा दातापन। त बाबा चवनि था कि ईअं न सम्झो कि असां त सदैव झुकंदा ई रहंदा आहियूं, लेकिन असांजो कोई मान न आहे। जो झुकंदा न आहिनि न उहो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जो ई मान आहे। बाबा चवंदा आहिनि कि जेका कई ॿार चईंदा आहिनि न कि असां ई झुकूं छा, ईअं न सम्झो कि सदैव असां ई झुकंदा रहूं।
लेकिन असांजो कोई त मान ई न आहे, असां एॾो झुकूं था त मान त हुजिणो खपे। बाबा चवनि था जो झुकंदा न आहिनि उहो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जो मान आहे, इहे अल्पकाल जो आहे। जेका झुकंदा न आहिनि न उहो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। कूड़ अगरि झुकंदव न त किथे न किथे कूड़ ॻाल्हाइणो ई पवंदो, त उन्हनि जो मान बि कूड़ो ई हूंदो आहे, अल्पकाल जो हूंदो आहे। लेकिन हाणे दूरांदेशी बुद्धि वारा ठहो, पंहिंजी बुद्धि खे दूरांदेशी करो। हिते जेतिरनि जे अॻियां झुकंदव अर्थात नम्रता जे गुण खे धारण कंदव त सॼे कल्प में सर्व आत्मायूं मुंहिंजे अॻियां नमन कंदियूं। हिते जेतिरो झुकंदव अर्थात नम्रता जे गुण खे धारण कंदव त सॼो कल्प, पूरो कल्प सर्व आत्मायूं मुंहिंजे अॻियां नमन कंदियूं। सत्युग त्रेता में राजा जे रिगार्ड सां कंध सां न, राजा जो जेको सत्युग में ईअं कंध न झुकाईंदियूं, लेकिन सत्युग में मन सां सभु झुकल हूंदा। हाणे बि ॾिसो पंहिंजे ब्राह्मण परिवार में कोई हीअं थोरी झुकंदो आहे न, भले टीचर ई आहे, भले बाप दादा ई आहे, लेकिन असांखे एॾी प्राप्ति थींदी आहे कंहिं आत्मा द्वारा त मन सां झुकी वेंदा आहिनि। त इहे जेका माण्हू चवंदा आहिनि पेर पओ, वॾनि जी इज़त कर, मान कर, चइण सां थोरी थींदो आहे। लेकिन तव्हां एतिरो सुठो हलो, एतिरो नम्र व्यवहार हुजिणो खपे जो माण्हू आपे ई मन सां झुकनि। सत्युग त्रेता में राजा जे अॻियां कोई हीअं झुकंदा न, कंध हेठि न झुकाईंदा, लेकिन मन सां झुकल हूंदा। द्वापर कलयुग में देह अभिमानी आहिनि न, त हिन समय कंध सां झुकाईंदा आहिनि। भॻवान जे अॻियां बि भक्ति मार्ग में माण्हू भले ईअं झुकाए थो कंध, लेकिन ख़ुदि जो अहम आहे न, मन सां झुको। मन एतिरो असां ॿियनि सां सुठो हलूं कि माण्हू मन सां असांखे रिगार्ड रिस्पेक्ट ॾियनि, भले उहे असांजा पांव पयनि न पयनि। शरीर खे थोरी झुकाइणो आहे, मन खे झुकाइण लाइ उन जी ॻाल्हियुनि खे ॿुधो, उन्हनि जी मन जी ॻाल्हियुनि सां मेल, मतिलबु उहो जेको बि चवनि था उहो ॿुधो सम्झो, पंहिंजी न हलायो, तॾहिं ई उहे असांजे अॻियां मन सां झुकंदा। उन्हनि खे एतिरो आत्मिक स्नेह ॾियो। कल्ह बाबा चई न, कोई कहिड़ो बि हुजे, कोई कहिड़ी बि तव्हांजे प्रति कुझु बि ग़लति करे, छा बि करे, लेकिन तव्हां उनखे एतिरो स्नेह ॾियो कि उहो रियलाइज़ करे कि हा मां ग़लती कई। इन रीति झुकाइणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।